अस्सलाम वालेकुम साथियों अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल नज़ीर बलोच। त साथियों अॼु असां कुझु ॻाल्हि कंदासीं मरहूम जलाल चांडियो बाबति। जलाल चांडियो केरु हो? सिंध जी धरतीअ जॾहिं माठ में हूंदी हुई तॾहिं कंहिं न कंहिं कुंड कुड़छ मां, ट्रैक्टर मां, गाॾियुनि मां, ॻोठनि मां दर्द ऐं मुहबत सां भरियल आवाज़ गुंजंदो हो। उहो आवाज़ कंहिंजो हो? उहो आवाज़ हो मरहूम जलाल चांडियो जो। हिकु अहिड़ो इंसान जेको सिर्फ़ गुलूकार न पर सिंध जी दिल जी धड़कन हो। जलाल चांडियो हिकु बहादुर, रहमदिल ऐं सादो इंसान हो। शोहरत जी ऊचाईअ ते पहुचण बावजूदु हुनजी दिलि में कॾहिं बि गुरूर न आयो। हू ग़रीबनि सां वेहंदो, ॾुखनि में साथ ॾींदो ऐं हर इंसान खे इज़त सां ॾिसंदो हो। हुन लाइ इंसानियत सभ खां वॾी दौलत हुई। जलाल चांडियो पाकिस्तान जो हिकु तमामु वॾो नाले वारो फ़नकार हो, गुलूकार हो। संदसि कलाम रुगो सिंध ताईं महदूद न रहिया पर सॼे पाकिस्तान ऐं परदेस ताईं पखिड़िजी विया। जॾहिं हू ॻाईंदो हो त लॻंदो हो ॼण सिंध पाण ॻाल्हाए रही हुजे। संदसि आवाज़ में मुहबत, दर्द, सच ऐं हिम्मत सां समायल हूंदी हुई। परदेस में रहंदड़ सिंधी ऐं पाकिस्तानी जॾहिं जलाल चांडियो जा गाना ॿुधंदा हुआ त संदन अखियूं आलियूं थी वेंदियूं हुयूं, छो त जलाल चांडियो जी आवाज़ में वतन जी ख़ुशबू, माउ जी मुहबत ऐं धरतीअ जो सॾु हूंदो हो। हू उन्हनि लाइ रुगो गुलूकार न पर सुञाणप हो। जलाल चांडियो महफ़िलनि जो बादशाह हो पर दिलि जो फ़क़ीर हो। जेको बि मदद लाइ आयो उनखे कॾहिं बि ख़ाली न मोटायो। संदसि ज़िंदगीअ सच, सादगी ऐं मुहबत जो मिसाल हुई। अॼु बि माण्हू चवनि था जलाल चांडियो जिस्मानी तौरु असां में नाहे पर संदसि आवाज़, सुर ऐं नालो हमेशह ज़िंदा रहंदो। दोस्तो, वक़्तु सभु कुझु बदिलाए छॾे थो पर कुझु आवाज़ वक़्त खां मथां हूंदा आहिनि। जलाल चांडियो बि अहिड़ो ई अमर फ़नकार हो। सिंध जो फ़ख़्रु, पाकिस्तान जी पहचान हो।